माहवार मैगज़ीन, हमसरी हैदराबाद। शुमारो नवंबर 2020। पेश खिदमत है सिलसिले अदब, तारीख़ ऐं समाजियात मां मुश्ताक मीराणीअ जो लेख। उन्वान है तंज़ीम, जंहिंखे मुसलसल तब्दील थियणु घुरिजे। असांजी घणी ज़िंदगी तंज़ीमुनि जे अंदरि गुज़रे थी, जिन जा असां सिधो सऊं मेंबर आहियूं या किथे वरी तंज़ीमुनि जा गिराक आहियूं। तमामु थोरो वक़्तु मिले थो जो असां तंज़ीमुनि खां ॿाहिरि पंहिंजी ज़ाती ज़िंदगी गुज़ारियूं था। असां घणो करे तंज़ीमुनि जा मुलाज़िम आहियूं। असांजी ज़िंदगी जी हिफ़ाज़त, असांजूं ज़रूरतूं ऐं असांजूं ख़ुशियूं तंज़ीमुनि ज़रिए हासिल थियनि थियूं। दिलचस्प ॻाल्हि आहे त असां मां अक्सर माण्हू इन्हनि तंज़ीमुनि जे बारे में सुवाल बि नथा कनि त तंज़ीमूं कॾहिं ठहियूं, इन्हनि तंज़ीमुनि जो मक़सदु छा आहे, इन्हनि तंज़ीमुनि जा असां ग़ुलाम त न आहियूं। जेकॾहिं इहे तंज़ीमूं अवाम लाइ ठाहियूं वयूं आहिनि त उन जी पॉलिसी ठाहिण ऐं फ़ैसिलो करण में अवाम खे भाङे भाईवार छो नथा कनि। जदीद तंज़ीम पहिरीं सनती इनक़लाब 1760 खां 1840 ईस्वी ताईं जी पैदावार आहे। हिन वक़्तु चौथों सनती इनक़लाब, जेको इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ते ॿधल आहे, उन जो सफ़र जारी आहे। मौजूदा दौर जी तंज़ीमुनि में तमामु घणी नवाण बि आई आहे। जेकॾहिं हिन में नवाण न ईंदी त उन जी पायदारी ख़तरे में पइजी वेंदी। को दौर हो जो हिकु तंज़ीम हिकु छित हेठि कमु कंदी हुई। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे त तव्हांखे ख़बर बि नथी पए त उन जी मरकज़ी ऑफिस किथे आहे, उन जूं शाख़ूं किथे कमु कनि थियूं। तंज़ीमुनि जी अहमियत जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त असां इन में कमु करियूं था या उन्हनि जा ग्राहक आहियूं या असां उन्हनि जी ज़िम्मेवारी आहियूं। मिसाल तौरु सरकारी इदारा असांजे हक़नि जी हिफ़ाज़त कनि था ऐं बुनियादी शहरी सहूलतूं मुहैया करण जूं ज़िम्मेवार आहिनि। ख़ानगी इदारा असांखे पंहिंजूं शयूं खपाइनि था ऐं उहे माण्हुनि खे मुलाज़िमत बि मुहैया कनि था। कंहिं बि मुल्क जूं ख़ानगी तंज़ीमूं हिक ॿिए सां चटाभेटीअ में रहंदियूं आहिनि। हर कंहिंजो ज़ोर हूंदो आहे त मार्केट जे वॾे हिसे ते मालिकी हुजे। इन मुक़ाबले में जेके तंज़ीमूं पाण में नवाण न आणींदियूं त पोइ ते रहिजी वेंदियूं आहिनि। आख़िर पंहिंजो दुकान बंदि करे छॾींदियूं आहिनि। वक़्त सां गॾु नयूं टेक्नोलॉजियूं ग्राहकनि जूं तब्दील थींदड़ ज़रूरतूं ऐं ख़्वाहिशूं हल करण लाइ नयूं तंज़ीमूं मार्केट में अचनि थियूं। जीअं ईमेल, इंटरनेट, फेसबुक, मोबाइल, हथरादू ज़हानतूं, रिमोट कंट्रोल ऐं ड्रोन जहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं। चटाभेटीअ जे माहौल में तंज़ीमूं हिक ॿिए में गॾिजी वेंदियूं आहिनि या हिकु कंपनी ॿिए खे ख़रीद कंदी आहे। इन तरह मार्केट में निजी कंपनियुनि में भञ डाह हलंदी रहंदी आहे। तंज़ीमुनि जे शोबे में लगातार तहक़ीक़ थी रही आहे त उन्हनि खे अञा वधीक कीअं बहितर करियूं ऐं उन्हनि मां अञा कीअं वधीक पैदावार हासिल करियूं। इन ज़रिए इन में कमु कंदड़नि जी ज़िंदगी केतिरी बहितर कई वञे, तंज़ीम जे मौज़ूअ खे यूनिवर्सिटी सतह ते पढ़ायो वञे थो। इन सां गॾु उन ते किताब लिखिया वञनि था ऐं तंज़ीम ते लगातार तहक़ीक़ी ऐं मशहूरीअ वारा मज़मून शाया थियनि था। तंज़ीम जी वस्फ़ त घणनि ॾाहनि पंहिंजी सोच मुताबिक़ ॿुधाई आहे, पर मूंखे ही सादी ऐं थोरनि लफ़्ज़नि जी वस्फ़ वणी आहे। तंज़ीम इंसानी मैलाप आहे जेका गॾियल मक़सदनि लाइ ठाही वई आहे। तंज़ीम जा मुख़्तलिफ़ पहलू ही आहिनि। पहिरियों, तंज़ीम लाॻापियल फ़र्दनि जो मजमूओ आहे। ॿियो, तंज़ीम शऊरी तौरु गॾियल मक़सदनि सां ठाही वई आहे। टियों, तंज़ीम में कम जी विरहासत कई वई आहे। चौथों, तंज़ीम जे माण्हुनि जे विच में क़ाइदा ऐं क़ानून आहिनि। पंजों, तंज़ीम जे माण्हुनि में सहकारी लाॻापनि जो हिकु निज़ाम आहे। छहों, तंज़ीम जे माण्हुनि विच में इख़्तियार ऐं ज़िम्मेवारीअ जी विरहासत कई वई आहे। सतों, तंज़ीम में गॾियल सहकारी वर्ताउ ते ज़ोर ॾिनो वियो आहे। अठों, तंज़ीम जी कारकर्दगी मरकज़ी नुक़्तो आहे। नाओं, तंज़ीम में
फर्दन ऐं अॻवान जो एहतिसाब वाज़ह हूंदो आहे ऐं ॾहों तंज़ीम जो वक़्त सां गॾु सटाव तब्दील थींदो रहंदो आहे। समाज में असांजूं जेके ज़रूरतूं आहिनि उहे घणो करे तंज़ीमुनि जे ज़रिए हासिल थियनि थियूं। मिसाल तौरु साफ़ पाणी ऐं खाधो तंज़ीमुनि खां हासिल कंदा आहियूं। नौकरी, जान ऐं माल जी हिफ़ाज़त, सिहत, तइलीम, ॼाण, जेको नालो खणो उहो कंहिं न कंहिं तंज़ीमुनि जे ज़रिए मिलंदो आहे। मिसाल तौरु जान ऐं माल लाइ पुलिस जी तंज़ीम आहे, इंसाफ़ लाइ कोर्टूं आहिनि, रोज़गार लाइ सरकारी ऐं निजी तंज़ीमूं आहिनि, सिहत लाइ सरकारी ऐं निजी इस्पतालूं आहिनि, हवाई सफ़र लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं सरकारी ऐं निजी हवाई जहाज़नि जूं तंज़ीमूं कमु कनि थियूं। पंहिंजे ऐं पंहिंजे ॿारनि जे मुआशी मुस्तक़बिल लाइ सरकारी ऐं निजी तंज़ीमूं दौलत पैदा करण लाइ मुसलसल कमु कंदियूं रहनि थियूं। तरक़ी कयल मुल्कनि में इहो अहसासु मज़बूत ऐं आम आहे त तंज़ीमूं ई शहरुनि जा मसइला हल कनि थियूं ऐं उन जे ज़रिए ज़िंदगीअ जो मयार बहितर थिए थो। जीअं समाज जे ॿियनि इदारनि में वक़्त सां गॾु तब्दीली अचे थी, अहिड़ी तरह तंज़ीम जी जोड़जक ऐं मैनेजमेंट में तब्दीली ईंदी रहे थी। आबादीअ में वाध, टेक्नोलॉजीअ में तरक्की, सोशल मीडिया जो फैलाव, चटाभेटी, माण्हुनि जो वधंदड़ शऊर मिली करे तंज़ीमुनि ते ज़ोर पए थो त उहे वक़्त सां तब्दील थियनि। ॿी सूरत में ख़ानगी तंज़ीमूं ख़तम थी वेंदियूं आहिनि ऐं सरकारी तंज़ीमूं अवाम जे अॻियां नाकाम साबित थियनि थियूं। जॾहिं असां तरक़ी कयल मुल्क चऊं था त इन जो मतिलबु इहो आहे त उन जे सरकारी तोड़े ख़ानगी तंज़ीमुनि में वक़्त सां गॾु तब्दीली आणे पंहिंजी कारकर्दगी वधाइनि थियूं। उन जे उबतड़ ग़रीब या उसरंदड़ मुल्क में अहिड़ियूं तंज़ीमूं नाकाम थियनि थियूं। तंज़ीम जो मरकज़ी मक़सदु पंहिंजे ग्राहकनि जी ख़िदमत करणी आहे। सरकारी तंज़ीमुनि जा ग्राहक उन जा शहरी आहिनि। जीअं तइलीमी तंज़ीमुनि जा ग्राहक ॿार या शागिर्द आहिनि, इस्पतालुनि जा ग्राहक मरीज़ आहिनि, लोकल बॉडीज़ जी तंज़ीमुनि जा ग्राहक शहरी या ॿहिराड़ीअ जा माण्हू आहिनि। उन लाइ साफ़ पाणी, सफ़ाई ऐं बहितर माहौल उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। ख़ानगी तंज़ीमुनि जा ग्राहक जेके सस्ती, सुठी, मयारी ऐं पायदार सर्विस या शयूं ख़रीद कनि था। आम ॿोलीअ में मज़ाक़ तौरु चयो वेंदो आहे त तंज़ीमूं आहिनि भितियूं ऐं जॻहियूं, असुल में उनखे हलाईंदड़ माण्हू आहिनि। इन चवणीअ में घणे भाङे सचाई आहे। तंज़ीमुनि जा अॻवान ऐं उन में कमु कंदड़ माण्हुनि जी कारकर्दगी जेतिरी बहितर हूंदी, ओतिरो ई तंज़ीमूं तरक़ी कंदियूं। उन्हनि जे अॻवाननि ऐं स्टाफ जी तइलीम, तरबियत ऐं कारकर्दगीअ जो मयार वधाइणु ज़रूरी आहे। तंज़ीम ऐं मैनेजमेंट ते तमामु घणी तहक़ीक़ थिए थी ऐं उन जे नतीजनि मुताबिक़ तंज़ीमुनि में नवाण आंदी वञे थी। हिते ॾिनल मिसालनि मां असांखे सबक़ु मिले थो त जिन तंज़ीमुनि वक़्त सां गॾु पाण खे तब्दील कयो आहे, उहे ई कामयाबु रहियूं आहिनि। मिसाल, अमेरिका जी सिटी बैंक 1831 में ठाही वई। अॼु उन में अटकल 2 लख माण्हू कमु कनि था। जापान जी सोनी कंपनी 1946 में ठाही वई। अॼु उहा ग्लोबल कंपनी थी आहे। जग मशहूर हफ़्तेवार रिसालो दी इकोनॉमिस्ट 1843 में शुरू थियो। अॼु उहो 177 सालनि खां पोइ बि कामयाबु आहे। उन जूं कापियूं 9 लखनि ताईं पहुची चुकियूं आहिनि। सोशल मीडिया में 3.5 करोड़ माण्हू उन मां फ़ाइदो वठी रहिया आहिनि। इन्हनि मिसालनि ॾियण जो मक़सदु इहो आहे त जेके तंज़ीमूं वक़्त ऐं हालतुनि सां गॾु तब्दील थींदियूं रहनि थियूं, उहे कामयाबु आहिनि। सिंध में पुलिस निज़ाम 1843 में चार्ल्स नेपियर इन जो बुनियादु विधो ऐं उन में हिन वक़्तु 1,28,500 पुलिस ऑफिसर कमु कनि था। अॼु 2020 आहे ऐं इहो खातो वक़्त सां तब्दील न थियण करे सिंध में उन जी कारकर्दगी ख़राबु आहे। सिंध आबपाशी खातो 1850 जे ॾहाके में ठाहियो वियो। अॼु 2020 आहे। 170 सालनि खां पोइ त इन जी कारकर्दगी तमामु ख़राबु आहे। ईअं मकानी निज़ाम जेको 19वीं सदीअ में सिंध में शुरू थियो, अॼु उन मकानी निज़ाम जंहिंमें शहर ऐं ॻोठ अची वञनि था, अॼु तबाहीअ जी हालत में आहे।
ही मिसाल ज़ाहिर कनि था त सिंध में सरकारी तंज़ीमूं वक़्त सां तरक्की करण बजाए तबाहीअ जे रस्ते ते हलनि थियूं। वॾे मंसूबे लाइ वॾी तंज़ीम जी ज़रूरत हूंदी आहे। हिक तहक़ीक़ मुताबिक़ मिस्र में हिक अहराम लाइ 1 लख माण्हुनि जी ज़रूरत हुई, जिन 20 सालनि ताईं कमु कयो। अॼु 2020 में सिर्फ़ चीन वटि अटकल 20 लख माण्हू उन जी फ़ौज में कमु कनि था। इंडिया में अंदाज़न 14 लख ऐं अमेरिका में 13 लख फ़ौजियुनि जी तंज़ीम आहे। एॾी माण्हुनि जी तंज़ीम खे हलाइण लाइ वॾनि दिमाग़नि जी ज़रूरत हूंदी आहे। हिन मुशाहिदे मां साबित थियो आहे त जेकॾहिं तंज़ीमुनि जो सही एहतिसाब नथो थिए त तंज़ीमूं नाकामीअ जे रस्ते ते हलनि थियूं ऐं आख़िर में उहे ख़त्म थी वञनि थियूं। सरकारी तंज़ीमुनि जो सही एहतिसाब न थियण जे करे उन्हनि जी कारकर्दगी मुतासिर थिए थी। ख़ानगी तंज़ीमुनि जो एहतिसाब उन्हनि जा ग्राहक कंदा आहिनि, छो जो उहे उन्हनि जूं शयूं या सर्विस वठणु बंदि कंदा आहिनि ऐं आख़िर में उहे कंपनियूं नुक़सान में हलियूं वेंदियूं आहिनि। उन जी भेट में सरकारी तंज़ीमुनि जी कारकर्दगी ख़िलाफ़ माण्हू रस्तनि ते ईंदा आहिनि या आइनी इदारनि जहिड़ो सूबाई असेंबली, क़ौमी असेंबली या सेनेट में उन्हनि जो एहतिसाब कयो वेंदो आहे। ॿिन्ही सूरतुनि में सख़्त एहतिसाब ई तंज़ीमुनि जी कारकर्दगी वधाए थो ऐं उन्हनि में नवाण अचे थी। उन्हनि जी अॻुवाणप जो मयार वधे थो ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि तंज़ीमुनि में बहितरी अचे थी। ज़रूरी आहे त सिंध में ख़ासि करे जेके सरकारी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो सख़्तु एहतिसाब करे माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं निजी तंज़ीमूं पाण में वक़्त सां गॾु तब्दीली आणे पंहिंजे ग्राहकनि खे सस्ती, मयारी ऐं पायदार शयूं मुहैया कनि। इहा बि तहक़ीक़ थी आहे त तंज़ीम जी कामयाबी उन जी अॻुवाणप ते दारोमदार रखे थी। जेकॾहिं उहा अॻुवाणप तइलीम, तरबियत ऐं सलाहियतुनि सां भरियल आहे त उहा तंज़ीम वक़्त सां तब्दील बि थिए थी ऐं उन में नवाण बि अचे थी ऐं तब्दील थियल हालतुनि में पंहिंजे ग्राहक जी ख़िदमत बि करे थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध में सरकारी तोड़े ख़ानगी तंज़ीमुनि जी सही अॻुवाणप जी चूंड कई वञे ऐं उन्हनि तंज़ीमुनि जो सख़्तु एहतिसाब जारी रखियो वञे। अवां जे लाइ पेश ख़िदमत हुयो माहवार मैगज़ीन हमसरी शुमारे नवंबर 2020 जे सिलसिले अदब, तारीख़ ऐं समाजियात मां मुश्ताक मीराणीअ जो लेख, जंहिंजो उनवान हुयो तंज़ीम जंहिंखे मुसलसल तब्दील थियणु घुरिजे।